होसपुर लग जमालवार इलाके में ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस बिन मुगिन ज़मीन वीरानी ऐं मोहम्मद अली संजरानी के बाज़ियाब करण जी दावा कई है। करमपुर एसे जो गुलाम कादिर जतोई मुगिन के वारसन हवाले कयो। बे तरफ़ एक ॾींहुं अॻु जमालवार इलाके में हलंदड़ ऑपरेशन दौरान ॾुआरनि जी फायरिंग में शहीद थियल पुलिस अहलकार मज़हर मशहूरी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी इज़ाफ़ी पुलिस नफ़री ॻोठ अलायार निंदवाणी जमाल डोरो वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो। पुलिस ऐं ॾोहारनि विच में अंधाधुंध फायरिंग जी ॾे वठ। पुलिस जवाबी फायरिंग में निंदवाणी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी वञण जा इतला आहिनि, जॾहिं त पुलिस ज़रियनि इहो बि ॿुधायो आहे त 2 ॾोहारनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि, जंहिं जी जांच कयूं पिया।